घोटकीअ जे सियासी समाजी अॻुवाणनि घोटकी पढ़ंदो मुहिम शुरू करे छॾी। ग़रीब ऐं मिसकिन शागिर्दनि लाइ किताब, बुक, पेंसिलियूं ऐं ॿियो सामान गॾु करण वारी मुहिम शुरू कंदे केतिरनि ई ग़रीब शागिर्दनि लाइ सामान गॾु कयो वियो। घोटकीअ जे हिकु प्राइवेट स्कूल में घोटकी पढ़ंदो जे हवाले सां हिकु तक़रीब थी गुज़री, जंहिंमें घोटकी पढ़ंदो जे सरवाण शम्स बोज़दार, सॻा अॻुवाण आगा बिलावल भुट्टो, रऊफ़ पार्स दायो, अलहवरायो बोज़दार, अब्दुल हई भुट्टो, यूनिस भुट्टो, डॉक्टर मोहम्मद नवाज़ कलवड़, राहिब मल्हाणो ऐं ॿियनि शिरकत कई। जॾहिं त केतिरनि ई समाजी अॻुवाणनि घोटकी पढ़ंदो मुहिम में हिसो वठंदे ग़रीब शागिर्दनि लाइ बुक, थैला, पेंसिलियूं ऐं ॿियो सामान जमा करायो। उन मौक़े ते घोटकी पढ़ंदो मुहिम जे सरवाण शम्स बोज़दार ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त घोटकी अंदरि 80% स्कूलनि जूं इमारतूं तबाह बणियल आहिनि। केतिरनि ई स्कूलनि अंदरि मास्तर अचनि ई नथा, जंहिं करे ग़रीब शागिर्द पढ़ाईअ बजाए माल चाढ़ण ऐं पोरियो करण लॻा आहिनि। उन्हनि चयो त अक्सर ॿार गुरबत सबबि स्कूल नथा पढ़ी सघनि, जंहिं करे हीअ मुहिम शुरू कई वई आहे। उन्हनि चयो त घोटकी ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में घोटकी पढ़ंदो मुहिम हलाए केतिरा ई थैला, बुक, पेंसिलियूं ऐं ॿियो सामान गॾु करे ग़रीब शागिर्दनि में विरहाया आहिनि। उन मौक़े ते हिननि घोटकी ज़िले जे समूरनि सियासी समाजी अॻुवाणनि खे अपील कई आहे त हू घोटकी पढ़ंदो मुहिम में हिसो वठी ग़रीब शागिर्दनि खे तइलीम ॾियारण में पंहिंजो किरदारु अदा कनि।